पर असां कॾहिं न हारने खां चयो त कोई ॿ रुपया ॾियो, न कॾहिं ज़मींदार चयो त तव्हांखे बाबा जी खपे छा, असां इनकार कयूं। जदोजहद बाबा कईसीं सिंध जे अंदरि वॾे पैमाने ते। कामरेड असांजो अज़ीम लीडर हैदर भाई जतोई असांखे तयारु कयो। हुन जे छोकरनि में लछण कोन आहे। कामरेड अहमद खान लिगारी क़तल गाहनि जे दर ताईं उभरण पेरनि ऐं ऊचे गार्ड सां पहुतल उन्हनि माण्हुनि मां आहे जिन लाइ लतीफ़ लिखियो, विया उॾामी कख पिड़ता पहण न चुरे। ॿिन्ही अखियुनि जो नूर हलियो वियो अथसि, पर हू अॼु बि पुरुमीद आहे त इनकलाब ईंदो ऐं आउं ॾिसंदुसि। कंहिंखे दुनिया जो पुरुमीद तरीन माण्हू ॾिसणो आहे त उहो दाद जरवार में कामरेड अहमद खान लिगारी सां वञी मिले, जिते उम्मीद बि पुरुमीद थिए थी। असांखे भाकुर में भरींदे कामरेड खां ओछंगार निकिरी वई। अकेलाई जबल जहिड़नि माण्हुनि जो हियूं खाई थी छॾे। कामरेड अहमद खान पंहिंजी जदोजहद जो वक़्तु सारियो। टिकटिकी ते फटका खाई सिपाहियुनि खे घूरे ॾिसंदड़ साथियुनि खे यादि करे मुरकी पियो। जज़्बो इहो ई हो ऐं बिल्कुलु जेको सो नबी खे उन जनरल खे चयो तोखे फिकाई कान ॾिनी, कोड़ा मूंखे पिया लॻनि ऐं अखियूं हेठि करियां तोखे अखियुनि में छा ॾिसण में अचे। चई मूंखे मारण जहिड़ियूं अखियूं करे पियो निहारी। चई यार तव्हां धंधो कहिड़ो पिया करियो जो तव्हां सां मोहबत थिए, लाज़मी कावड़ ईंदी तव्हां ते। हाँ इहे कारवायूं असां थियूं, पर असां मुड़ियासीं। अॼु ताईं असांजे नज़र जो पको माण्हू जेको आहे इन ते अञे बीठो आहे। हीअ सभु साथी असांजा साहिल तयारु थियल अॼु बि असां सां गॾु बीठल आहिनि। मिठे मेहरी ऐं कामरेड अहमद खान उन्हनि ॾींहंनि जा गीत गॾिजी ॻाया ऐं कामरेड ओचितो हवा में मुको लहराए चयो, इनकलाब ज़िंदाबाद। ओछण धाराड़े पेर उघाड़ा ततल काड़ा कलर कोसा काराड़े। शहन वरन जा छोकरड़ा तो बारही बिहारे बाराड़े। सोचे ॾिस तूं एयर कंडीशन कार बंगले वाराड़े। मुंशी अहिड़ो मारूअड़नि ते मढ़ियल आ मनुष्य। वॾनि खे खुलियूं गाॾियूं ॾींदो। अबा इहो जेको अम्बा चाकोन हो इहो मुंहिंजो भलोड़ दोस्त हो। अब्बा इब्राहिम मुंशी। हा इब्राहिम मुंशी। हुनजो केसटूं भरियल मूं वटि पियूं हुयूं, आले छोल केॾा कयूं आहिनि। अबा वञ हिकु दफ़ो हारी उथी को बंभट भड़काए छॾियो। क़ौम जे कातल जे कुख में कान कड़काए छॾियो। तो सदन खां सप सांझा डील जिन तुंहिंजो डंगियो। दिल जा अजमण का मरोड़े, दिल जा अजमण का मरोड़े। लाश लड़काए छॾियो। हिकु दफ़ो हारी उथी को बंभट भड़काए छॾियो, को बंभट भड़काए छॾियो। तुंहिंजे रत पोरे पगर मां महल जे माड़ियूं अॾिया। तिन टिमाड़िन में भरे, तिन टिमाड़िन में भरे टांडा ऐं टड़काए छॾियो। हिकु दफ़ो हारी उथी को बंभट भड़काए छॾियो, को बंभट भड़काए छॾियो। वो छेड़ बगर को छोड़ कुत्ता, तू छेड़ बगर को छोड़ वडेरा। कुत्ता कंहिंदी ॻाल्हि तमन, कुत्ता कंहिंदी ॻाल्हि तमन। रईस वॾे लख लानत होई ए त पंज सुबुह दे गिन। बेवल पंज मंझन दे गिन, टेवल पंज तू शाम दे गिन। गिन 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 वल वल गिन। रईस वॾे लख लानत होई
सुञी भड़भांग कारीगर सिंध जे वाहिणनि ऐं वस्तियुनि में कामरेड अहमद खान लिगारी जहिड़ा माण्हू अॼु बि इंसान जी आजाई ऐं उम्मीद आहिनि। न मणियूं खेनि मोहे सघियो ऐं न ई बुख संदन दामन ते दाग लॻाए सघी आहे। कामरेड अहमद खान लिगारी उहो माण्हू आहे जंहिं रियासत अंदरि रियासत क़ाइमु कई, जंहिं यहा जे मार्शल लॉ जे दौर में चंबड़ में हारी अदालत क़ाइमु कई हुई, जंहिंजो हू जज हो। उन वक़्तु घणा जज हुया पंहिंजे इलाइक़े में सिंध में? सिर्फ़ु तव्हांखे एज़ाज़ आहे या ॿिया माण्हू बि जज रहिया? ॿिया माण्हू मूं सां गॾु रहिया, जज आऊं रहियुसि अकेलो? हा, सॼी सिंध में? सॼी सिंध में जिते वण असां नज़रियाती माण्हू जेको आहे न उहो ई कमु हलाए सघे थो न, ऐं आम माण्हू जेको आहे सो वीचारो एतिरो ॼाणू न हो। अच्छा कामरेड, इन तहरीक दौरान कॾहिं का आछ थी तव्हांखे का लालच ॾिनी वई हुजे? लालचो असां क़बूल को रवि ई कोन हो। अबा उहा अदालत शामियानो लॻाए क़ाइमु कई वई हुई जिते हारी पंहिंजो फरियाद दाख़िल कराईंदा हुआ ऐं उन अदालत मां ज़मींदारनि ॾांहुं अदालत में अची पेश थियण लाइ नोटिस निकिरंदा हुआ। उहे नोटिस पुलिस तामील कंदी हुई। मूं पुछियो, साथी पुलिस अव्हांजी अदालत जा नोटिस खणी वेंदी हुई? त हिन मुर्की चयो, हा साथी, सिपाही पाण मां हुआ। असां नोटिस कढियो, पुलिस वारनि खे चयोसीं यार हीअ पहुचायो ज़मींदार खे, त हू खणी ईंदा हुआ। छाकाणि सिपाही बि असांजा हुआ न बाबा, पोइ तबिके जा माण्हू हुआ, त असांजो रवैयो जेको सो नफ़रताना त हो ई कोन न। पंहिंजनि सां असां पंहिंजा ई थी हलंदा हुआसीं। ज़मींदार बि जेको ॾाढ मुड़सी कंदो आहे त उन सां जंग हूंदी हुई, पर पंहिंजी जाइ ते ॿिए हंधि मिलियो चवंदा कोई माण्हू थी, असां तुंहिंजा आहियूं, तूं असांजो सिंधी आहीं ऐं तूं ध्यानु कर, तूं पोइ त माण्हू सां तो जंग जोटी, ही मुनासिब न आहे। इलाइक़े जा वॾा वॾा जागीरदार हिसाब किताब जूं बंदियूं खणी अची असांजी हारी अदालत में हाज़िर थींदा। जरवार में ॻोठ असांजे पासे में आहे न, इन जो वॾो जेको ज़मींदार हो जंहिंजी 4000-5000 एकड़ ॿनी हुई, ॾाढी जबर, पर इन खे बि असां जेका मुक़ररु कई जॻह फ़ैसिले में उते जेको सो ज़मींदार 2-3 खे वठी आयो, ॿुधे न, थी आयो, पर असां बिहारियो हुनखे हिकिड़ी खट ते ऐं चयोसीं बाबा हिसाब किताब जा नोटबुक आंदा सही आहे न, नोटबुक जी बाक़ाइदे पुठा भरे आयो। कामरेड अहमद खान लिगारी ॿुधायो त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो हो जो ज़मींदार हारी अदालत जे फ़ैसिले ख़िलाफ़ सरकारी अदालतनि में हलिया वेंदा हुआ ऐं अदालतूं हारियुनि खे थकाइण ऐं झुकाइण लाइ फ़ैसिले अचण ताईं अन खणण ते पाबंदी लॻाए छॾींदियूं। सरकार जी अहिड़ी हिकमत अमली खे गैर मुयसरु करण लाइ असां जंड तहरीक जो बुनियादु विधो, जंहिंमें हारी ज़मीन ते जंड खणी वञी अटो पीही पंहिंजे घर खणी ईंदा हुआ। कोर्ट ते वॾी तादाद में माण्हू गॾु कयासीं, ॿुधो न, हाणे उहे जज ॿिया सभु जेके ॾिसनि हेतिरा माण्हू कया आहिनि त हीअ सचा आहिनि। हीअ हिकिड़ो माण्हू जेको ज़मींदार उहो त कूड़े जो पुटु आहे, उहो ईअं फ़ैसिला वरितासीं। एजेंट तहरीक हलाए सघ तव्हां भले हाणे हिते अन पियो हुजे हारी जेको एजेंट ते पीए, ईअं बि कयोसीं। हो उहो जिन ठपा हणाया न उनजे राहनि ते हारी चयोसीं जंड खणो हुते अटो पी ऐं घर पहुचो, अटो खणंदा वञो, ॿुधो न, बुख न मरो, ईअं बि कयोसीं। ऐं औरतूं वीचारियूं हुते जो अन पी ऐं वरनियूं हुयूं। हल उन ज़माने में चंबड़ ऐं आसपास में कामरेड अहमद खान लिगारी हारियुनि जे वेसाह जो नालो हो। हिन ॿुधायो त माण्हू असां तां क़ुर्बान पिया थींदा हुआ ऐं साथी अॼु बि असीं राजनि में वञूं था त असांजो मान ऐं मर्तबो उहो ई आहे। ॻोठनि में अॼु बि असांजी इज़त साॻी आहे। अबा हल जंहिं बि ॻोठ में हलंदो माण्हू बिल्कुलु भाकुर पाए साथी साथी करे हस ॾींदासीं, भाकुर पाए, छाकाणि त असां पंहिंजी ईमानदारी सां पंहिंजी आज़ादी जे लाइ बि जदोजहद कई। जेके अॻे फुरियल उन्हनि कहिड़ा पैसा वठिया,
हल जुदोजहद जे उरूज वारनि ॾींहनि में किथे कंहिं शाख या वाटर जी खाटी ऐं छेड़ हलंदे ज़मींदारनि जी मौजूदगी में जेकॾहिं कामरेड अहमद खान वञी चवंदो हो त समूरा हारी कोडरूं छॾे ॿाहिरि निकिरी ईंदा हुआ। हीउ उहो दौर हो जॾहिं हारी खे ज़मींदार इंसान करे कोन लिखींदा हुआ। हारी ज़मींदार अॻियां खट ते कोन वेही सघंदो हो ऐं पंहिंजे फसल जो हिसाब किताब कोन घुरी सघंदो हो। तॾहिं ज़मींदारनि जे ख़िलाफ़ इहा तमामु वॾी बग़ावत ऐं सिविल नाफ़रमानी हुई। उन ज़माने में ज़ुल्फ़कार अली भुट्टे 3 भेरा उते जलसा कया ऐं उन्हनि जलसनि में वाइदा कयाईं त हू इक़्तिदार में अची वॾियूं ज़मींदारियूं ऐं जागीरूं टोड़ींदो ऐं हिन ई कयो। संदसि उन चङे अमल खे संदसि ई पार्टी जे ज़मींदारनि कामोरनि जी गठजोड़ सां नाकाम बणाए छॾियो। कामरेड उमालक पाणी ॻाल्हाइणु शुरू कयो। बहरहाल साथी, हारी हिकु ॾींहुं ज़रूरु आज़ादी माणींदो ऐं हक़ हासिलु कंदो। आउं अॼु बि साथियुनि खे चवंदो आहियां, मूं वटि बंदी में माण्हुनि जा नाला ऐं ॻोठ लिखियल आहिनि। उहा बंदी खणो, सिंध में निकिरो, पंहिंजी ॻाल्हि माण्हुनि ताईं पहुचायो, उन्हनि खे ग़ुलामी जो अहसासु ॾियारियो। माण्हू ज़रूरु उथंदा। साथी, इनक़लाब ज़रूरु ईंदो। हिन जीअं ई गुफ़्तगू ख़तमु कई त उते मौजूदु साथियुनि ताड़ियूं वॼायूं। कामरेड खे केरु ॿुधाए त सिंध जा अक्सर इनक़लाबी वॾेरनि जे गाॾियुनि जे पोयंनि सीटनि ते वेठा आहिनि। उन्हनि वटि बंदियूं त आहिनि, पर उहे चेक बंदियूं। तो जहिड़नि कामरेडनि खे माण्हू गुरबत जो मेणू ॾेई था विझनि। अब मुंहिंजो को छोकिरो आहे। हाँ बा तुंहिंजा सभु आहियूं अब ॿियो त घर में कुझु कोन आहे, बसि तयार आयोसि चांहि जो प्यारी। हाँ बस ठीक थी, फर्स्ट क्लास। अॼुकल्ह ग़रीबी ईअं इख़लाक़ खां किरियल ॾोह थी पई आहे, जीअं तुंहिंजे ज़माने में झुकी पवनि ऐं विकिजी वञनि। इख़लाक़ खां किरियल ॾोह। वक़्तु मटिजी वियो आहे, वक़्त सां गॾु मोतबरी ऐं वॾाई जा क़दर मटिजी विया आहिनि, पर अहिड़ी इख़लाक़ खां किरियल ॻाल्हि हिकु बाज़मीर ऐं पुरउमीद माण्हू खे ॿुधाइण लाइ बि जुरत खपे। उन करे इहा ॻाल्हि कामरेड अहमद खान सां केरु बि कोन कंदो। कामरेड ॻाल्हियुनि में असांखे चयो त काल्ह अव्हांजो नियापो मिले हा त आउं पंहिंजा पुट हैदराबाद कोन मोकिलियां। साथियुनि गॾिजाणी घुराई आहे, उहे होॾां वियल आहिनि। उन्हनि सां मिलो आहे, ख़ुशि थियो आहे। उन्हनि खे मूं घणे इनक़लाबी ठाहियो आहे। हिकिड़ो तबक़ाती शाइरी बि करे थो। साथी, असीं अञा मायूस न आहियूं थिया। हुन पंहिंजे पुटनि खे इनक़लाबी ठाहिण ऐं उन्हनि खे इनक़लाब जे रस्ते ते लाइण जो ज़िक्र वॾे फ़ख़्र सां कयो। असां तहरीक में हाणे मुंहिंजी अखियूं ख़राबु न थियनि हा न, त अॼु बि उन तहरीक में ई हुजा हा। मुंहिंजा हमरा कमु कनि पिया बा। मुंहिंजा 2 छोकिरा विया आहिनि अॼु हैदराबाद, वॾी मीटिंग अथनि। कामरेड जो चवण हो त भुट्टे जे रोटी, कपड़ा और मकान जे नारे वक़्ती तौर असांखे नुक़सान पहुचायो। ॿियो उन्हनि सियासी पार्टियुनि असांजी जुदोजहद खे धकियो, जिन हारी तंज़ीमूं जोड़ियूं, जंहिं करे मुनज़म ऐं मज़बूत हारी जुदोजहद छड़ ऐं कमज़ोर थी वई। उहे अॻुवाण बिज़ाहिर त इनक़लाबी हुआ, पर असल में उहे इनक़लाब आॾो रियासत खां पोइ ॿी वॾी रुकावट हुआ। जीअं दरिया जे बोड खे रोकण लाइ बचाबंद हूंदो आहे, अहिड़ो ई बंदि हुआ उहे इनक़लाबी। असीं रियासत जो बंदि त टोड़े वियासीं, पंहिंजनि जो बंदि न टोड़े सघियासीं, पर पोइ बि मायूस न आहियूं। साथी अॼु बि सरगर्म आहिनि। घोटकी, ॾहरकी, लाड़काणूं, जितां किथां साथी महीने मास ईंदा आहिनि। जुदोजहद जारी आहे। मूं सोचियो माण्हू हिन माण्हू जो वेसाह नथा टोड़नि, न त भला सिंध हींअर किथे बीठी आहे, इहा खेसि ख़बर हुजे। 2 सालनि ताईं कामरेड अहमद खान लिगारी पारां क़ाइमु कयल हारी अदालत चंबड़ में लॻी रही। जेकॾहिं को ज़मींदार हारी अदालत में अचण ऐं हिसाब ॾियण खां इनकार कंदो हो त कामरेड पंहिंजे साथियुनि समेत उन्हनि ज़मींदारनि जे फसलनि ते कब्ज़ो कंदो। एसि ताईं ज़मींदार बनी मां फसल न खणी सघंदो हो, जेसि ताईं उहो हारियुनि सां हिसाब न कंदो हो। अहिड़ा माण्हू असांजी उन कचहरी में मौजूदु हुआ, जिन खे कामरेड ज़मींदारनि खां साइलनि जा रहियल हिसाब कराए उन ज़माने में लखनि में बचत वठी ॾिनी ऐं उन बचत मां उन्हनि हारियुनि खे ज़मीनूं वठी ॾिनूं। उन्हनि ज़मीननि ते उहे माण्हू अॼु बि पंहिंजा ॻोठ ॿधी वेठल आहिनि। अॼु बि ॻोठ ॿधियो वेठो आहे, जो पुछोसि केतिरा घर आहिनि। पर उहो वक़्तु असांजे लाइ ग़ुलामी वारो वक़्तु आज़ादु न हुआसीं। हारियुनि जी जेका तहरीक ॾिठीसूं ज़रूरु पे, पर हुन में बाक़ाइदा शामिल न हुआसीं।
शाम इन करे कोन आ त वडेर जा गुलाम हुआ हिनखे पैसा जेके मिलिया न मूं चयो बाबा हे वे आहे वेंदा खाधी तुंहिंजा चाचा ॿिया सभु चओ चवंदा पोइ बहरहाल असां फिर आयो हा ज़मीन वठी आई बस ज़मीन वठी हिते ॻोठ वधो ऐं तूं टपड़ खणी केसां ई हलंदे पढ़ाई बनी हिन जो वालद अहमद खान नालो हुनखे मूं अची सम्झायो वरी कावड़े मुंहिंजो छोरे बिना पैसा हराम करे छॾिया त उनखे मूं अची सम्झायो पोइ जेको सो ज़मीन जो धणी थी ॻोठ वधी वेठा पोइ चई यार तोखे छा पसा कामेड़ जो ॻोठ असांजो इहो अॼु ॿधो आहे हाओ जमा टपड़ खड़ी मरी विया टपड़ खणी मरी वियासीं ऐं इहो ॻोठ तो असांखे ठाराए ॾिनो इहा वॾी ॻाल्हि आहे इहो मूंखे हिन जे वालद मञियो पियो हारिन खे ज़मीनूं वठी ॾींदड़ कामरेड आमिर ख़ान उन जुदोजहद दौरान पंहिंजी ज़मीन जो टुकड़ो इन उम्मीद ते विकिणी छॾियो त नेठि इनक़लाब ईंदो हारिन जी मुनज़म जुदोजहद अॻियां हाराइजी वियल मक़ामी ज़मीनदार वॾेरे शाहनवाज़ जूनेजे खे मदद तौर वठी आया त जीअं कंहिं तरीक़े हारिन जो ज़ोर तोड़जे मक़ामी जागीरदार नसीर खान मंदवाणी वॾेरे शाहनवाज़ खे हिकु वाटर मकाते ते लिखी ॾिनो हारी अदालत में हारिन शाहनवाज़ जूनेजे ते फरियाद दाख़िल करायो कामरेड तय थियल वक़्त मूजिब हारिन समेत वञी पहुतो त ओताक ते हिकु खट रखियल हुई कामरेड सिधो वञी उन ई खट ते वेठो जेको उन ज़माने में जड़ो कर कुफर हो कमदार कामरेड खे चयो त खट वॾेरे जी आहे कामरेड खे चयो त वॾेरे खे खटूं वधीक रखणु खपंदियूं हुयूं वञी वेठसि जेको त कमदार जेको उन चयो भाई वॾेरे जो ताक़त उन ते त बि मुंहिंजो वॾेरो को ख़ुदा आहे छा वॾेरो मूंसां गॾु वेहे न त हेठि वेहे इहो नफ़्सियाती हमिलो हो जेको कामरेड खटियो वॾेरे शाहनवाज़ संदसि ॻाल्हि खे तस्लीम कयो त खट बजाए खेसि नुख विछाइणु खपंदी हुई बहरहाल कामरेड अॻियां वॾेरे शाहनवाज़ बि बंदियूं खणी हिसाब ॾिनो ऐं कामरेड खांसि हारिन खे वहिंवार वठराए ॾिनो कामरेड वॾेरे शाहनवाज़ जी वाखाण कई ऐं ॿुधायो त बाद में वॾेरे जे भाउ गुलाम रसूल जूनेजे मथस हमिलो करायो ऐं अहिड़ा ॿिया बि अनेक हमला कामरेड ते थिया कामरेड चंपड़ ऐं आस पास में हिकु देवमालाई किरदार हो निभाग इहो हुअसि जो जॾहिं जुदोजहदनि जी पिड़ी लॻी त ही पंहिंजी जुदोजहद विकिणी न सघियो ही ऐं संदसि साथी जेलूं भोगण ऐं कोड़ा खाइण खां पोइ बि गुमनाम ई रहिजी विया हिननि वटि त मशहूर थियण जो हुनर बि कोन हो जिते कामरेड ऐं संदसि साथी रूपोशियूं ऐं दरबदरियूं भोगे बि अकेला रहिजी विया उते ई आस पास में माण्हू कुझु बि न करण बावजूदि हीरो थी विया ऐं ॿिया वरी सभु कुझु विकिणी हीरो थिया वेठा पहिरियों आउं गिरफ़्तार कोन थियोसि गिरफ़्तार मूंखे उहो करे कोन सघिया ऐं पाण वञी पेश थियो मुंहिंजा सभु जेको 22 हारी वञी पेश थियासीं मुंहिंजो हाणे आउं हिकिड़ो जेको ॿाहिरि पियो दौड़ंदसि ऐं लिकंदसि हराम खोरन खां ऐं पंहिंजनि सां वञी भेड़ो थियां जेकी थी पोइ आउं वञी जेको सो उन उहो जो कलेक्टर थियो वेठो न जर्नल उन वटि जेको पेश नालो वरितमि त चई यार ॻाल्हि ॿुध हाणे आउं तोखे आज़ादु नथो करे सघां हुन पोइ ॻाल्हि भली कई छो त मूं ते वरी एक्शन खयो वेंदो तंहिं करे तोखे लेटर लिखी थो ॾियां तोखे पुलिस में बि कोन थो मोकिलियां तूं इहो लेटर खणी तुंहिंजा जिते हमला जंहिं जेल ते हुजनि न तूं भले उते वञी रह पोइ टंडियल हयाल जे सब जेल में मुंहिंजा सभु साथी उते जेके से लाकब हुजनि मूं चयोमांसि हुन मूंखे लेटर लिखी जेको सो ॾिनो ऐं को मूंसां सिपाही गॾु कोन हलियो ऐं टंडियल हयाल पहुतसि त उते पहुतसि त जंहिं होटल ते वेंदासीं उन होटल ते वञा त चंबड़ जी टोटल पुलिस वॾो सूबेदार इहे सभु वेठा त हुनजा असां तोखे ॻोल्हे ॻोल्हे ॿरण जहिड़ा थी विया आहियूं सवा टके जा थी विया आहियूं अॼु तूं ख़ुदा तोखे आंदो मुंहिंजो अॼु तो आउं आयो आहियां तोखां जामड़ंदा आहियां तूं मूंखे छा कंदो
त मूं लेटर कढी पिणे जो लेटर आहे ऐं तूं इहो ॾिस ॾिसी चई वाक़ई ॾाढो आई भाउ हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे जेल वञी न वञी तुंहिंजी मर्ज़ी आहे